कैबर शहर में 5 हफ्ता अॻु परासरار तौर गुम थियल ॿिनि कथाबी नैंगरन वारो मामलो। मीडिया ते ख़बरुनि बाद ॿई नैंगर पंजाब मां हथ अची विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगे ॾिनल आहे खैबर शहर में 5 हफ्ता अॻु परासरار तौर गुम थी वियल ॿिनि ख़ुताबी नैंगरनि वारो मामलो मीडिया ते ख़बरुनि बैदि ॿई नैंगर पंजाब मां हथ अची विया आहिनि। मटियारी भरिसां खैबर शहर में 5 हफ्ता अॻु परासरकार तौर गुम थी वियल नैंगर वारसनि जो चवणु आहे त मीडिया ते मुसलसल ख़बरूं हलण केस दाख़िल थियण बैदि पुलिस तहरीक वरितो आहे। जंहिं बैदि नैंगर ज़ैद वलद ज़हूर मेमणे चाचे फरीद मेमण ॿुधायो त डॉक्टर भाउ कॉल करे ॿुधायो त ॿई नैंगर मुल्तान वेझो विहाड़ीअ मां मिली विया आहिनि। जॾहिं त 5 हफ्ता अॻु नैंगर ज़ैद मेमण ऐं अनीकुर रहमान खैबर मदरसे मां ईंदे गुम थी विया हुआ। जंहिं बैदि हिकु ॾींहुं अॻु ॿिन्ही नैंगर खां जिबरी पोरियो वठण इंकशाफ थियो। बलोचिस्तान मां ॿिन्ही नैंगरनि जा कपिड़ा मिलिया हुआ, जेका ख़बर मीडिया ते ब्रेक थी हुई। जॾहिं त नैंगर मिलण जी तस्दीक SSP हाउस जे तर्जुमान पिणु कई आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।